ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। तो पूरो पढ़ी कुरान अदा, 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 तो पूरो पढ़ी कुरान अदा सभिनी खे दिल सां ॿुधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा सभिनी खे दिल सां ॿुधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। हर रोज़ तरावी हुन में अदा कुरान सगोरो ठाहे पढ़ी। हर रोज़ तरावी हुन में अदा कुरान सगोरो ठाहे पढ़ी। ॾींहं क़यामत लाइ सामान अदा इन माह में पंहिंजो कमायो आ। ॾींहं क़यामत लाइ सामान अदा इन माह में पंहिंजो कमायो आ। तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा सभिनी खे दिल सां ॿुधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा सभिनी खे दिल सां ॿुधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। कुरान सां नातो तो जोड़ियो पंहिंजो तार मंझां तारियो बेड़ो। कुरान सां नातो तो जोड़ियो पंहिंजो तार मंझां तारियो बेड़ो। शबो रोज़ अदा कोशिश सां तो कुरान मजीद पुॼायो आ। शबो रोज़ अदा कोशिश सां तो कुरान मजीद पुॼायो आ। तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा सभिनी खे दिल सां ॿुधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। रोज़ा ऐं नमाज़ तरावी हूँ कुरान मिठे जी तिलावत भी। रोज़ा ऐं नमाज़ तरावी हूँ कुरान मिठे जी तिलावत भी। रोज़ा ऐं नमाज़ तरावी हूँ कुरान मिठे जी तिलावत भी। जिन पंहिंजो रखियो मामूल इहो थियो भाग उन्हनि जो सवायो आ। जिन पंहिंजो रखियो मामूल इहो थियो भाग इन्हनि जो सवायो आ। तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा सभिनी खे दिल सां ॿुधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। थो अब्दुल समद एज़ाज़ मञे पंहिंजे राज़िक जो थो राज़ मञे। थो अब्दुल समद एज़ाज़ मञे पंहिंजे राज़िक जो थो राज़ मञे। चाचड़ कुरान जो तोखे बि हाफिज़ अल्लाह बणायो आ। चाचड़ कुरान जो तोखे बि हाफिज़ अल्लाह बणायो आ। तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा, तो पूरो पढ़ी कुरान अदा सभिनी खे दिल सां ॿुधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो आ। तो पूरो पढ़ी कुरान अदा, 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 तो पूरो पढ़ी कुरान अदा सभिनी खे दिल सां ॿुधायो आ। ओ हाफिज़ तोखे मुबारक या तुझो शान अल्लाह वधायो।